शहदाद कोट जे बी सेक्शन पुलिस मुक़ाबले बाद हिकु फ़ारूक़ी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी हथियार हथ करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ शरबत विरोही भरिसां सेलरा बाईपास वटि 4 फ़ोरुनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि खां पोइ हिकु ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जिते 3 ॼणा ऊंधाए जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार फ़ोर जी सुञाणप तारिक बब्बर तौर थी, जेको शहदाद कोट जो सैफुल्ला कॉलोनी जो रहवासी आहे। पुलिस तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार फ़ोर जे कब्ज़े मां पिस्टल हथ करे तीबी इमदाद लाइ अस्पताल लियो वियो। पुलिस जो वधीक चवणु आहे त जवाबदार मथां हिकु हफ़्तो अॻु अनाज मंडी वटां चेकिंग दौरान क़त्ल थी वियल पुलिस एहलकार गदा हुसैन शाह समेत 6 खां वधीक केस दाख़िल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।